ओम शांति। अजजा मावक्यं सदा सहयोगी एवं सहज योगी आत्मा। विय 74 जा मावक्यं जे बाप जी महिमा है, वही बाप जी कर्तव्य में सदा सहयोगी हो, बाप सा साथ साथ स्नेही आयो सदा। ये बाप जी महिमा है, वही जो बाप जी कर्तव्य में सदा सहयोगी और बाप सां गॾु सदा स्नेही आहिनि, त अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि जी भी ओड़ी महिमा थींदी आहे। जीअं बाप जी महिमा है न, त जो बाबा जी कर्तव्य में सहयोगी हूंदा आहिनि, स्नेही हूंदा आहिनि, त उन्हनि जी भी अहिड़ी महिमा थींदी आहे। त बाबा जी सदा सहयोगी अर्थात हर संकल्प हर श्वास बाप जी कर्तव्य प्रति व्यतीत थे। सदा सहयोगी केरु हूंदो, जंहिंजो हर संकल्प हर श्वास, भले वो घर जी रोटी ठाहींदो हुजे, लेकिन संकल्प में बाबा जी याद, श्वास में बाबा जी याद, त वो लाइट हाउस थी वेंदो। लाइट हाउस जी लाइट तो चारों तरफ फैलदी है न। बाबा जी कर्तव्य में मददगार थी वियासीं न, असां घर वेठे भी ॾाढी बाबा जी सेवा करे सघंदा आहियूं। हर कम बाबा जी याद में कंदासीं त बाबा जी शक्ति चारों ओर फैलदी है न, त वो विश्व में काथे न काथे कीअं आत्मा की मदद कराईंदी। भले समझो काथे मधुबन में कोई प्रोग्राम तो हले, हुते सब सुठो भाषण था करन, सब सुठी सेवा था करन, लेकिन तव्हां घर वेठा आहियो। तव्हां घर वेठे बाबा खे याद कंदा आहियो न, और संकल्प करो बाबा मधुबन में प्रोग्राम तो हले, सफल थे, त बाबा असां द्वारा वो लाइट, सफलता जी लाइट न आत्माउनि खे ॾींदो आहे। साकार में भले उहा स्टेज ते भाषण था करनि, लेकिन उन्हनि आत्माउनि जॾहिं कोई स्टेज ते भाषण कंदो आहे न बाबा, त उन्हनि जो अनुभव कि उन्हनि खे उन में अलाए काथां ॻाल्हियूं टच थींदियूं आहिनि। भले उन्हनि में एतिरो ज्ञान न हूंदो, एतिरी समझ न हूंदी, एतिरो उन्हनि सोचियो न हूंदो, लेकिन स्टेज ते वेंदा आहियूं न, त सदा संकल्प कयो बाबा असां द्वारा हुननि आत्माउनि खे टच कंदो आहे कि हीअं चओ, त असां केरु थी वियासीं, लाइट हाउस थी वियासीं। वो ॻाल्हाइनि था, लेकिन असां घर वेठे बाबा खे यादि करे करूं था, बसि असां संकल्प करूं था, प्रोग्राम सफल थी वेंदो। हीअं ई तव्हां घर वेठा आहियो, ॾिसो माताउनि जो या भेण जो घर वेंदा आहियूं, जंहिंजो भी घर वो सेवा करण जो चांस आहे, लेकिन असां अगरि कुछ पतो भी न हुजे प्रोग्राम, लेकिन सॼो ॾींहुं असां बाबा जी याद में कर्म कंदा आहियूं न, त बाबा जी शक्ति उन्हनि आत्माउनि खे मिलंदी आहे जंहिंखे जरूरत हूंदी। त असांजो भी सेवा में शेयर थी वेंदो। त बाबा जी सदा सहयोगी अर्थात हर संकल्प हर श्वास बाप जी कर्तव्य प्रति व्यतीत थे। त छा सदा ईअं सहयोगी सहजयोगी आयो? विशेष वरदान भूमि जा निवासी हुजण जे कारण पुरुषार्थ सां गॾु अनेक प्रकार जो सहयोग प्राप्त आहिनि। वृत्ति स्मृति ये ॿई ही पुरुषार्थ में अॻियां वधण में सहयोगी थींदी। असांजी वृत्ति जेतिरी सुठी हूंदी, असांजी स्मृति जेतिरी सुठी हूंदी, त ये ॿई चीज़ें असांजे पुरुषार्थ में अॻियां वधाइण में मददगार थींदी। स्मृति ठहींदी आहे संग सां। अगरि असां बाबा जे संग रहींदासीं त असांजी स्मृति सुठी थींदी वेंदी, और वृत्ति ठहींदी आहे वातावरण और वायुमंडल सां। जे सूर धन कमाइण वारो सॼो ॾींहुं हुन ई संग में रहंदा आहिनि, त संग जो प्रभाव स्मृति में एतिरो पवंदो आहे कि उन्हनि जे सपननि में भी उहा स्मृति रहंदी आहे। असां पैसो कीअं कमाए, रहंदी आहे न,
माण्हू जेको सॼो ॾींहुं कमु कंदो आहे, जो कमु कंदो आहे उन्हनि जी संग, हुन कम जो संग जे प्रभाव फलस्वरूप छा थींदो, सपने में बि उहे याद ईंदो। अगर सभु चाहो था मां सपने में भी बाबा खे यादि करा, सेवा करा, असांजो अमृत वेलो ॾाढो सुठो वञे। त सॼे ॾींहं में न बाबा जी संग रहो। बाबा जी न अंतर्मुखी अर्थात मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। ये अभ्यास करे कर्म कंदा वञो। त हिन सां छा थींदो, स्मृति सॼा आत्मिक ऐं बाबा जी यादि त सम्झ सपना बि उहे ईंदा, अमृत वेलो बि सुठो थी वेंदो। ऐं वृत्ति कीअं ठहींदी आहे, वायुमंडल ऐं वातावरण सां। त बाबा चए थो तव्हां माण्हुनि खे अमृत वेले खां राति ताईं सॼो ॾींहुं श्रेष्ठ संग ऐं शुद्ध वातावरण ऐं शांत वायुमंडल आहे। मधुबन में त पहिरियों त हुयो, हाणे त मधुबन में सेवा वग़ैरह हूंदी आहे त बि ॾिसो केॾी सेवा हूंदी आहे त बि वातावरण वायुमंडल केॾो शुद्ध ऐं शांत लॻंदो आहे, शोर शराबो थोड़ी ईंदा। अरे बाबा मिलन ते प्रोग्राम थींदा आहिनि, केॾा ई ॿार हूंदे हुए बि हिकु हॉल में, लेकिन वातावरण केॾो शांत हूंदो आहे, शुद्ध हूंदो आहे। त बाबा चवनि था कि तव्हांखे त अमृत वेले खां राति ताईं सॼो ॾींहुं श्रेष्ठ संग आहे न, शुद्ध वातावरण, शांत वायुमंडल। जॾहिं संग ऐं वातावरण ॿई ही श्रेष्ठ आहिनि, संग बाबा जो, पोइ बाबा जी यादि रहंदी त वातावरण शुद्ध थींदो वेंदो, शांत थींदो वेंदो। जॾहिं संग ऐं वातावरण ॿई ही श्रेष्ठ प्राप्त आहिनि त स्मृति ऐं वृत्ति सहजी श्रेष्ठ हुजणी खपे। जॾहिं संग ऐं वातावरण, स्मृति संग सां रहंदी आहे, वृत्ति वातावरण सां रहंदी आहे। जेतिरी वातावरण शुद्ध ऐं सुठो हूंदो आहे न, त असांजे वृत्ति अर्थात मन जो संकल्प बि सुठा हूंदा। क्या चओ, अगरि असां मन जो वातावरण ऐं वायुमंडल कीअं ठहींदो, असांजे मन जे संकल्प सां। त ॿिन्ही जो ॿिन्ही सां कनेक्शन आहे। त जॾहिं असांजो संग ई बाबा सां गॾु रहंदो त सोच बि ओड़ी हूंदी त वायुमंडल शुद्ध ऐं शांत थी वेंदो। ड्रामा में जॾहिं गोल्डन चांस प्राप्त आहे त छा हुनजो ओतिरो लाभ उठाईंदा आहियो? भई जेका बाबा जे घर सेंटरनि ते या मधुबन में रहंदा आहिनि, या चलो तव्हांजे घर गृहस्थी में बि अगरि तव्हां अहिड़ो वायुमंडल ठाहे सघंदा आहियो, त अगरि ड्रामा में या कॾहिं त 7 ॾींहं या घणा ॾींहं बि मधुबन वञो था, त ड्रामा अनुसार तव्हांखे चांस मिलियो त तव्हां हुनजो लाभ उठाईंदा आहियो कि मधुबन में वञी करे बि हेॾे होॾे टाइम वेस्ट करे छॾंदा आहियो। ख़ासि करे जॾहिं मधुबन में वेंदा आहिनि त उते त असांखे ॾाढो सुठो लाभ उठाइणो खपे। हिकु ॾींहुं बि कोई मधुबन वञे न ऐं उते सुठी रीति पुरुषार्थ करे थी, फालतू ॻाल्हियुनि में या हेॾे होॾे पंहिंजो समय न वेस्ट करे, पंहिंजो लक्ष्य फिक्स करे ई मधुबन में वञणो खपे। ईअं न घुमण जी जॻह न आहे उहा। त उहो जीअं गोल्डन चांस हूंदो, जेका उते रहण वारा हूंदा आहिनि हुननि खे त केॾो गोल्डन चांस आहे, उहो त सदा ई हुन जॻह ते रहंदा आहिनि। त ॿाहिरि में रहण वारा कीचड़ में कमल आहिनि, जेका ॿाहिरि घर गृहस्थी में रहंदा आहिनि न, बाबा चवनि त उहो कीचड़ में कमल आहिनि। त घर गृहस्थी वारा केरु आहिनि? कमल फूल समान। ऐं तव्हां माण्हुनि खे त कमल खां बि श्रेष्ठ रूहानी रूहे गुलाब थियण जो चांस। त जेका मधुबन में सेंटर ते रहंदा आहिनि उन्हनि खे रूहे गुलाब थियण जो चांस आहे। ऐं घर गृहस्थी वारा केरु आहिनि? कीचड़ में कमल। मतलब कमल कीचड़ जहिड़ी मतलब घर गृहस्थी में सम्झो अगरि हिकु ई माण्हू हलंदो हुजे त हुनजे लाइ त केॾो वॾो चैलेंज आहे न, केॾो पुरुषार्थ करणो पवंदो। लेकिन हुनखे पोइ बाबा जी मदद बि ओतिरी मिलंदी आहे। भई बाबा जी मदद न, हीअं न सोचो भई कंहिंखे की भई हे त केॾा हिननि जो सभु परिवार वारा हलनि था, असांजो नथो हले, सेंटर ते रहनि।
लेकिन जो जाते भी है ना, वो बाबा जी हर श्रीमत के सुबह खां वठी रात ताईं पालन करे ना, बाबा उनखे एक्स्ट्रा मदद ॾींदो आहे ताकि घर वेठे रूए गुलाब भी खाए सघंदो। बाबा गुलाब जो फूल पूजा में कम ईंदो आहे, अर्थात वो देवताउनि खे अर्पित कबो आहे न। कमल फूल पुष्प जी विशेषता ॻायल आहे, लेकिन वो अर्पित न कंदा आहिनि। त कमल फूल जी विशेषता मतलब माण्हू उनखे ॾाढो सुठो सम्झंदा आहिनि, लेकिन कमल जो फूल अर्पित न थींदो आहे न, लेकिन गुलाब जो फूल अर्पित थींदो आहे देवताउनि जे चरणनि में, देवताउनि ते अर्पित कंदा आहिनि। त बाबा छा था चवनि कि बाबा श्री मधुबन वारनि जे लाइ ये मुरली आहे, निमित हुआ आहिनि, लेकिन बाबा चवनि न तव्हां सभी मधुबन निवासी भी आहिनि। त बाबा चवनि था कमल पुष्प जी विशेषता ॻायल आहे, लेकिन अर्पित न कबो आहे। त तव्हां सभु बाप जे अॻियां अर्पित गुलाब आहियो न। जे गुलाब वायुमंडल में खुशबू फैलाईंदो आहे न, ईअं ई तव्हां सभी भी चारों ओर पंहिंजी रूहानियत जी खुशबू फैलाईंदा आहियो। छा जहिड़ो नाम ओड़ो ही कम आहे। मधुबन में रहण वारनि खे बाबा पुछनि था कि जहिड़ो नाम ओड़ो कम आहे, चारों तरफ खुशबू फैलायो था रूहानियत जी। जहिड़ो स्थान ओड़ी स्थिति आहे, जहिड़ो वातावरण ओड़ी वृत्ति आहे, जहिड़ो संग ओड़ी स्मृति आहे। त बाबा चवनि था हिन में अलबेला छो थींदा आहियो। कारण आहे कि जीअं बाप जी पहचान त प्राप्ति भी न आहे, हिन प्रकार पंहिंजे मिले हुए श्रेष्ठ भाग्य जी, जीअं बाबा मधुबन वारनि खे चवनि था, हूअं ई घर गृहस्थी में वारनि खे भी त पंहिंजो श्रेष्ठ भाग्य मिलियो आहे न। इन प्रकार पंहिंजे मिले हुए श्रेष्ठ भाग्य जी भी पहचान न आहे, त अलबेलेपन जो कारण थियो कि ज्ञान जी कमी, पहचान जी कमी। भई उहो गुलाब जो फूल, उहो कमल जो फूल, भई ॿिन्हिनि जी पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। कमल जो फूल भी केॾी कम में ईंदो आहे न। हिकु कमल जो फूल केॾो गृहस्थी आहे, हुनजी हेठां जी जड़ियूं सभु केॾी सारी कम में ईंदियूं आहिनि। त हुनजी हर एग्जाम्पल ॾींदा आहिनि माण्हू कमल जे फूल जो। त बाबा चवनि था कि ॾिसो तव्हां सभिनि खे पंहिंजो पंहिंजो श्रेष्ठ भाग्य मिलियो आहे, वो भी अगर अलबेला थियूं था त हुनजी कारण छा आहे, ज्ञान जी कमी आहे, पहचान जी कमी आहे। इन करे हाणे समय जी समीपता प्रमाण संपूर्ण ज्ञान स्वरूप ठहो। बाबा चवनि था समय जी समीपता प्रमाण संपूर्ण ज्ञान स्वरूप ठहो, तॾहिं ज्ञान जो फल अनुभव करो। संपूर्ण ज्ञान स्वरूप ठहिणो आहे, तॾहिं ही ज्ञान जो फल असां अनुभव करे सघूं। बाबा चवनि था पांडवनि जो किलो त प्रसिद्ध आहे न। पांडवनि जो किलो त प्रसिद्ध आहे, किलो मजबूत ठाहिण इहे पांडवनि जो ई कर्तव्य आहे। ज्यादातर मधुबन में पांडव ही रहंदा आहिनि। अगर स्वयं मजबूत हूंदव त किलो भी मजबूत हूंदो। बाबा चवनि था अगर स्वयं मजबूत हूंदव त किलो भी मजबूत हूंदो। किले जी दीवार छा आहे, स्वयं ही त दीवार आयो न। अगर स्वयं मजबूत हूंदो त किलो भी मजबूत हूंदो। त किले जी दीवार केरु आहे, उहो ई जेका ॿार आहे। दीवार जे विच खां यदि हिकु ईट व पत्थर भी हिली वञे त दीवार में जरा भी क्रैक अची वञे त संपूर्ण दीवार ही कमजोर थी वेंदी न। छा माया जे तूफान व माया जे अर्थक्वेक फाउंडेशन खे हिलाईंदा त न आहिनि, या क्रैक त न लाहींदा आहिनि। छोकी बाबा चवंदा आहिनि न हीअं
असांजो ये पूरो असांजो पूरे ब्राह्मण परिवार सभी आत्मायूं ॾाढी मजबूत हुजणी खपनि। कोई भी माया जो तूफान असांजी हिन किले खे हिलाए न सघे। उहे बाबा पांडवन खे चवनि था कि तव्हांखे कोई माया जो अर्थक्वेक या तूफान फाउंडेशन खे हिलाईंदा त न आहिनि, क्रैक त न लाहींदा। किलो मजबूत आहे न, किलो अर्थात संगठन। असां ब्राह्मणनि जो संगठन चओ, पोइ बाबा हुनमें माताउनि जो, भाइनि जो, ॿारनि जो अलॻि अलॻि बि ऐं साथ में बि आहियूं। त बाबा चवनि था किलो अर्थात संगठन। जॾहिं विश्व ते प्रभाव विझी सघंदो आहे त छा समीप वारनि खे प्रभावित न करे सघंदा आहिनि। एतिरो सहयोगी ठहो जो असांखे ॾिसंदे ॿियनि जो बि योग लॻियो। असां एतिरो सहज रीति बाबा खे यादि करो। बाबा केॾो पंहिंजो बाप, पंहिंजो टीचर, पंहिंजो सतगुरु, पंहिंजो फ्रेंड, पंहिंजो साजन, हर संबंध बाबा सां निभायो। हर संबंध बाबा सां निभाए करे बाबा केॾो सहज रीति यादि करो कि ॿियनि जो असांखे ॾिसंदे ॿियनि जो योग लॻी वञे। हिकु घड़ी जो रोब सॼे ॾींहं जी रूहानियत खे गवाए ॾींदो। कॾहिं बि असांखे रोब न करणो। हिकु रोब त वॾो आहे, रोब उनखां नंढो आहे। माण्हू चवंदा आहिनि क्रोध त न, जेके थोरो रोब रखणो पवंदो आहे। लेकिन बाबा चवनि था हिकु घड़ी जो रोब सॼे ॾींहं जी रूहानियत खे गवाए ॾींदो। हिन सां त फौरन किनारो करणो। पुरुषनि खे इहे रोग छा जनम सिद्ध अधिकार आहे। आयो त सभु आत्मा आहियूं, लेकिन खुद खे शरीर सम्झंदा आहियूं त खुद खे शरीर सम्झण सां पोइ खुद खे आत्मा सम्झंदा आहिनि। खुद खे शरीर सम्झण सां पोइ रोब कंदा आहिनि, पाण खे वॾो सम्झंदा आहिनि। या कोई भी संबंध में मां ई छो न हुजे, मां खुद खे मां सम्झंदव त पोइ ॿारनि ते रोब क्रोध ईअं बि थींदो। मुंहिंजा ॿार नथा संभलनि त मूंखे रोब करणो ई पवंदो। मां सम्झो ई न, खुद खे आत्मा सम्झो न। स्नेह जी उत्पत्ति तॾहिं थींदी जॾहिं सम्झंदव मां आत्मा आहियां। पोइ त बाबा जी दृष्टि में बि रोब न रहंदो। ही त कलयुगी जन सिद्ध अधिकार आहे, रोब रखण। न थोरो त रोब रखो, न त ॿारनि खे कीअं संभालो। हथ खां निकिरी वेंदा, काॾे निकिरी वेंदा। तव्हां बाबा वटि ॾेई रखो त केरु खणी सघंदो आहे तव्हांजे ॿारनि खे। मतिलबु केरु पंहिंजी बुरी संग में रखी सघंदो आहे। तव्हां रोज़ हुनखे आदत ॾियारायो, उहो नथो ॾे त तव्हां बाबा खे यादि करे रोज़ हुनखे प्रकाश ॾियो, हुनखे लाइट में ॾियो। ये आत्मा आहे त बाबा चवनि था इहा रोब रखण न कलयुगी जन अधिकार। बाबा चवंदा न कलयुगी रावण जो वरसो पूरो ॾेई छॾियो अथव या अञा बि रखियो अथव जेब ख़र्च जे लाइ। कई माण्हू चवंदा आहिनि बाबा रोब त करणो पवंदो आहे। न भेण खे ॾिसो न भाई खे, छो त हिन में बि एक्सीडेंट आहे, एक्सीडेंट थींदो आहे। हिन करे सदा ही आत्मा ॾिसो। तॾहिं हिन दृष्टि जी प्रैक्टिस कराईंदा आहिनि। बाबा दृष्टि ॾींदा आहिनि न, त दृष्टि अमृत वेलो बि जॾहिं उथंदा आहियूं त असां बाप दादा जे अॻियां वेही करे अगरि असां बाप दादा जे विकुटी में ई ॾिसूं भई हिकु ॿ आत्मायूं आहिनि, मां बि आत्मा, ये आत्मा शिव बाबा जी आत्मा बि हिन में वेठी आहे। मुंहिंजो बाप बि आहे, मुंहिंजो टीचर बि आहे, मुंहिंजो सतगुरु बि आहे, मुंहिंजो साजन बि आहे। छोकी अगरि असां ईअं ई अभ्यास करूं त उहो ई 1 घंटो 1/2 घंटो अगरि असां आत्मा खे ई ॾिसूं बाबा जी ऐं बाबा ब्रह्मा मां जी, त उहो बि अभ्यास थी वेंदो न। उन्हनि जी आत्मा खे ॾिसी करे ई असां ॻाल्हायूं मनी मन में।
त दिनचर्या में जॾहिं ईंदासीं न त असांखे सहज थी त बाबा चईंदा आहिनि तॾहिं त तव्हांखे प्रैक्टिस कराइबी आहे न। मां पुरुष आहियां हिन स्मृति सां पांडव गली आहे, पांडव 5 पांडव मथे वञी गली आहे त मां पुरुष आहियां हिन स्मृति सां गली वञ। शरीर जे गलण जो अर्थ छा आहे? शरीर जी स्मृति सां गलण था शरीर जे भान खे छॾण। पांडवनि जो गायन आहे कि सभु गली आहिनि। जीअं सोने खे गलाईंदा आहिनि त सोनो पोइ बि सोनो ई रहिजी वेंदो आहे। जी सोने खे अगरि गलायूं त सोनो पोइ बि सोनो ई रहिजी वेंदो, लेकिन हुनजो रूप बदिली वेंदो। त इहे बि गली विया अर्थ परिवर्तित थी विया। गली अर्थात हुननि जो शरीर कोई गली न वियो, लेकिन हुन खुद खे आत्मा सम्झण लगी। त इन करे इहे रोग बि समाप्त करो। अगर ॿी कोई बुराई भी हुजे त वो चेक करो, लेकिन बाबा अॼु ॾिठे ख़ासि पांडवनि में कि खुद खे शरीर जे रूप में जॾहिं बि ॾिसंदा आहिनि या देह जे संबंध में ईंदा आहिनि त रोग उत्पन्न थींदो ई आहे। मां हिनजी वॾी भेण आहियां, मां छो न चवां। त सभिनि खे प्यार सां सम्झाइणी ॾियणी आहे, उन्हनि खे सही डायरेक्शन। जीअं फ़रिश्तो हूंदो आहे न 5 ॿारनि जे लाइ, सभिनि जे लाइ जेके फ़रिश्तो ठाहिणो आहे, उनकी शुभकामना उन्हनि खे सही राह ॿुधाइनि, करण न करण हुननि जी मर्ज़ी। हा काथे अर्जेंटी आहे, अगर कोई नथो ई ॿुधे त असांखे हुन समय बाबा खे यादि करे हुनखे शक्ति फोर्स ॾेई करे उहो कमु कराइणो। लेकिन हुनमें बि असांखे चई करे छॾे ॾियो। लेकिन असांखे कॾहिं बि रोग क्रोध या जोर सां चइण या अधिकार सां चइण, बाबा खे यादि कंदो न उहो आपे ई सम्झी वेंदो। ओम शांति। बाबा खे यादि करो।